नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मौसम गरम ऐं विचोलो रहंदो, जॾहिं त कुझु इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। मौसमियात खाते मूजिबि मालकंडा डिवीज़न, हज़ारा, मर्दान, पिशावर, रावलपिंडी, गुजरांवाला, लाहौर, डीजी खान, ज़ोब, कलात, इस्लामाबाद, गिलगित बिल्तिस्तान ऐं कश्मीर जे केतिरनि इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान रावलपिंडी, गुजरांवाला, लाहौर, सरगोदा, मुल्तान, डीजी खान, भावलपुर, मालकंडा, हज़ारा, पिशावर, कलात, ज़ोब ऐं कश्मीर जे केतिरनि हंधनि ते बरसात पई, जॾहिं त मुल्क जे ॿिनि हिसनि में मौसम गरम ऐं विचोलो रहंदो। मौसमियत खाते मूजिबि गुजरांवाला में 88, कसूर में 57, हाफिज़ाबाद में 24, लाहौर शहर में 10, डीजी खान में 4, मुल्तान ऐं मेहंदी, बहाउद्दीन में 3, अटक में 2 ऐं भावलपुर, नूरपुर, तल ऐं में 1 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई। अहिड़ी तरह बलूचिस्तान जे इलाइक़नि में बाराखन में 22, जॾहिं त हज़दारा में 3 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।